सवात फास्ट बॉलर एहसानुल्लाह पाणी पंहिंजे पीउ जे बयान जी मुखालिफ़त कंदे चयो आहे त सवात में संदसि रिहैब प्रोग्राम जारी आहे ऐं हू तमामु जल्द क़ौमी टीम में वापसी कंदो। सोशल मीडिया ते जारी कयल बयान में फास्ट बॉलर एहसानुल्लाह चयो त संदसि रिहैब सवात में सुठो हली रहियो आहे। ठूंठ जो ज़ख़्म ऐं साॼी बांह जो एंगल ठीक थी रहियो आहे, जल्द वापसी कंदसि। एहसानुल्लाह चयो त मीडिया ते ख़बर आई जंहिं में रिहैब प्रोग्राम ते सवाल उथारिया विया। PCB खे दरख़्वास्त कयां थो त संदसि रिहैब सुठो हली रहियो आहे, मूंखे सवात में रहणु ॾिनो वञे। वाज़िह रहे त फास्ट बॉलर एहसानुल्लाह जे वालिद अब्दुल नसीर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड खे अपील कई आहे त संदसि पुट जो रिहैब नेशनल क्रिकेट अकेडमी लाहौर में कराए कैरियर ख़त्म थियण खां बचायो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।